अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त गड़ी खेरो में भी पूरी सिंध जियां गुज़िरियल रात खां वठी बारिश जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं सबब शहर जे हेठां वारे मुख़्तलिफ़ गिटियुनि में गोरे जेतिरो पानी बीजी वियो आहे। ॿिए पासे सारियालो फसल के भी नुक़सान पहुतो आहे। रिपोर्ट करियो आहे गड़ी खेरो खां अरशद खंड, हक़सत न्यूज़ गड़ी खेरो। नाज़रीन वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ यूट्यूब ते असांजो चैनल सब्सक्राइब कयो हक़सत न्यूज़ ऐं फेसबुक ते लाइक कयो। पंहिंजी राय ॾियो। हर मज़लूम ऐं हर ग़रीब जो आवाज़ हक़सत न्यूज़ असां पहुचाईंदासीं अवां जी पुकार अला अवाननि ताईं।